सिंध वान इंसान सखर वारन सां We want justice. साफ कयो मेरे पास चार्ज कुनड़ उम्मीदवार साहब मेरे पास उम्मीदवार साहब साफ कयो मेरे पास उम्मीदवार साहब साफ कयो We justice. We justice. कैसी रात अधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी कैसी रात अधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी We want justice. We want justice. Offer order जारी कयो टाइम पीरियड वधायो टाइम पीरियड वधायो ऐसे नहीं मंजूर कर से महरूम है 4 साल से हम मुसलसल हर जगह हर शहर हर ज़िला में यहाँ तक कि कराची में हम ये 5वीं मरतबा प्रोटेस्ट कर रहे हैं और आज मुसलसल हमारी कैंप यहाँ पे 20 दिन से कायम है मगर आज तक हमारे पास हुकूमती कोई भी नुमाइंदा यहाँ पर हमारी दाद फरियाद सुनने को तैयार नहीं है लिहाजा मेरी हुकूमत वक्त से गुजारिश है और मेरी तमाम उन इदारों से गुजारिश है मेरी बिलावल भुट्टो जरदारी साहब से गुजारिश है चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान से गुजारिश है चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनाब आसिम मुनीर साहब से गुजारिश है कि आप फिल फॉर नोटिस लें और सोमोटो एक्शन लें कि इन नौजवानों के साथ और इन नौजवान बच्चियों के साथ जो यहाँ पर मुसलसल 20वें दिन से यहाँ पे सरापा एहतजाज हैं इनकी दाद रसी क्यों नहीं की जा रही क्या हम इस मुल्क में रहने वाले बाशिंदे नहीं हैं क्या हम इस मुल्क में रहने वाले लोग नहीं हैं क्या हम किसी और मुल्क से आए हैं जो हमारी बात नहीं सुनी जा रही जनाब बिलावल भुट्टो जरदारी साहब मैं आपको बताना चाह रहा हूँ कि यहाँ पर हम पूरे जो भी यहाँ पे कैंडिडेट्स मौजूद हैं वो सिंध की आवाम है हम पीपल्स पार्टी के वोटर्स हैं पीपल्स पार्टी का मंशूर है रोटी कपड़ा और मकान जबकि यहाँ पर हम मुसलसल 20 दिन से सरापा एहतजाज हैं हम किस लिए सरापा एहतजाज हैं ताकि हमें हमारा हक मिल सके हमें रोज़गार मिल सके हुकूमत वक्त का ये फ़र्ज़ है कि वो अपनी आवाम के हुकूक की तहफ़्फ़ुज़ करे उनके अपने हुकूक उनको दें उनको रोज़गार फराहम करें उनको सेहत फराहम करें लिहाजा जब हमारे पास रोज़गार ही नहीं होगा तो हम कहाँ से खुशहाल होंगे हमारी सिंध कहाँ से खुशहाल होगी हमारी आपसे गुजारिश है कि आप फिल फॉर नोटिस लें और हमारे नौजवान यहाँ पर एहतजाज कर रहे हैं उनको ऑफर आर्डर दे के उनकी बेचैनी ख़त्म करें मेहरबानी भाजपा मां अॼु जे हवाले सां जेको आहे सो 12 जुलाई सॼी सिंध में जीअं त असां PhD GST उम्मीदवारनि जा एहतजाजी मुज़ाहिरान पुरम प्रेस क्लब जे ॿाहिरां ऐं हिते जेको असां 20 ॾींहंनि खां हिते वेठा आहियूं असां कराची प्रेस क्लब ते हिते बि पंहिंजो एहतजाजी मुज़ाहिरो जारी सारी आहे मां सिंध हुकूमत खे ऐं ख़ासि करे पंहिंजे तक जे MNA पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुमि त तव्हां आख़िर एतिरा ख़ामोश छो आहियो तव्हां एतिरा गाफ़िल छो आहियो तव्हां मुस्तक़बिल जा वज़ीर अज़म थियणु वञो पिया बिलावल साहब असां तव्हांजे तक जा माण्हू आहियूं असां तव्हांजा वोटर आहियूं ऐं असां उहे मेरिट पास उम्मीदवार आहियूं जंहिं IBA जे थ्रू जेको हिकिड़ो सुठी साख रखंदड़ इदारो आहे असां उतां पास थियल 40+ उम्मीदवार आहियूं असां उहे फेल उम्मीदवार न आहियूं जेके 33-32 मार्कूं खणी ऐं उस्ताद मुक़ररु कया विया साईं सरदार शाह उन्हनि खे आर्डर जारी कया बिलावल साहब फेल उम्मीदवारनि खे जेको आहे 20,000 आर्डर जारी कयईं असां 40+ जेके 55 मार्कुनि ताईं उन्हनि खे सिर्फ़ु 3 साल वेटिंग में रखियो वियो न का SNE मंज़ूरु कई वई न का STR ॾिनी वई न ओवर एज वारनि खे रिलीफ ॾिनो वियो न सिंध जे नौजवान नियाणियुनि सां इंसाफ़ कयो वियो ऐं असां 20 ॾींहंनि खां बार बार अव्हां खे जेको आहे सो अपीलूं कंदा रहूं था गुज़ारिश कंदा रहूं था पर तव्हांजी ख़ामोशी इहो सुवाल थी उथारे आख़िर तव्हां किथे आहियो पाकिस्तान में आहियो ॿाहिरें मुल्क में आहियो किथे सियासत पिया कयो तव्हां पंहिंजे तक वारनि सां इंसाफ़ नथा कयो सिंध जे नौजवाननि सां इंसाफ़ नथा कयो त वज़ीर अज़म थी करे मुल्क जी कहिड़ी ख़िदमत कंदो बिलावल साहब असांजो पैगाम ॿुधो तव्हांजा MP MNA असांजो पैगाम ॿुधनि था तव्हां ताईं पुॼाइनि था या नथा पुॼाइनि 20 ॾींहंनि खां उहो असांजी कैंप ते बि लड़ी न आया आहिनि असांजे हिन पुरमन एहतजाज जो नोटिस बि न आयो नोटिस बि न वरितो वियो आहे सरकारी नुमाइंदा ॻाल्हियुनि लाइ न आया आहिनि बजाए जो ॿिया सिविल सोसाइटी जा माण्हू वकील बिरादरी ॿी सभिनी जी हमदर्दी हिमायत असांखे हासिलु आहे पर जंहिं असां पार्टी सां तालुक़ु रखूं था पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां
उन जा MP MNA असांखे नज़रअंदाज़ पिया कनि ऐं तव्हां बि असांखे नज़रअंदाज़ पिया कयो। इन जे करे मां अव्हां खे अपील कंदुसि, गुज़ारिश कंदुसि, असांजे पुरअमन एहतजाज जो नोटिस वठी असांखे जेको आहे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। रहियल उम्मीदवार जेके 5 खां 7 हज़ार आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। जॾहिं त तव्हां 93,000 ऑर्डर खटी चुका आहियो, बाक़ी 5-7 हज़ारनि उम्मीदवारनि ते तव्हां आख़िर एॾो ज़िद ते छो अड़िया पिया? बिलावल साहब, साईं सरदार शाह साहब, आख़िर कहिड़ी वजह आहे जो तव्हां मेरिट वारनि सां नाजाइज़ी पिया कयो, ज़ुल्म पिया कयो? करबला करबला इंसाफ ना है शो भला, करबला करबला इंसाफ ना है शो भला। आख़िर में मां सभिनी दोस्तनि खे इहो चवंदुमि, 14 जुलाई ते सभु वधि खां वधि हज़ारनि जे तइदाद में कराची पहुचो। असां हीउ ऐलान पंहिंजी कमेटी जे मेंबरनि सां कयो आहे। 14 तारीख़ CM हाउस, बिलावल हाउस, रेड ज़ोन जी तरफ़ मूवमेंट कंदासीं। असांजे मथां के बि FIR कयूं वयूं, को बि जेको आहे पुलिस जो अमलदार असांजे नियाणियुनि खे गिरफ़्तार कयनि, असांजे नौजवाननि खे गिरफ़्तार कयनि, उनजी जेको आहे सो ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी, पाकिस्तान पीपल्स पार्टी हूंदी। मां सिंध हाई कोर्ट, सुप्रीम हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं आर्मी चीफ खे इहा पिणु अपील थो कयां ऐं उन्हनि खे ॿुधाइण थो घुरायां त असां पुरअमन पढ़ियल लिखियल तबिको, शऊर वारा नौजवान आहियूं। असां सां ज़ुल्म बंदि कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी। ऑफर ऑर्डर जारी कयो। इन ॻाल्हि में केतिरी हक़ीक़त आहे त तव्हांजो जेको गुज़िरियल 8 तारीख़ ते जेको एहतजाज हुन में फीमेल खे बि गिरफ़्तार कयो वियो? जी साईं, इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। असांजी फीमेल उम्मीदवारनि खे बि गिरफ़्तार कयो थो वञे, हेरासमेंट कई थी वञे, 5-5 कलाक उन्हनि खे किडनैप करे यरगमाल कयो थो वञे, उन्हनि खे नामालूम हंधनि ते मुंतक़िल कयो थो वञे। उहे छोकिरियूं सिंध जूं असांजूं नियाणियूं भेनरियूं जेके 40 खां 55 मार्क खयूं, जेके कॾहिं घरनि खां ॿाहिरि न निकितियूं पर पंहिंजे इंसाफ़ जे ख़ातिर उहो हिते कराची प्रेस क्लब ते असांखे जॉइन कंदियूं आहिनि ऐं हक़ जो आवाज़ु बुलंद कंदियूं आहिनि। उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो आहे, उन्हनि खे थाणनि ते रखियो वेंदो आहे। इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु असां कॾहिं बि ख़ामोश न वेंदासीं। असांखे जेसिताईं पंहिंजा हक़ नथा मिलनि, हीअ जिदोजहद तहरीक जारी सारी रहंदी। We want justice. We want justice. We want इंता थींदी आहे। सरदार शाह साहब, बिलावल साहब ऐं मुराद शाह साहब, हर शइ जी इंता थींदी आहे। मञूं था तव्हां जेको आहे छा आहे, अॼु वक़्त जा हुकुमरान आहियो। मञूं था तव्हां जेको आहे छा आहे, सभिनी जे मथां हावी आहियो। मञूं था ताक़तूं तव्हांजे हथ में न, पर कॾहिं कॾहिं वक़्तु अहिड़ो बि ईंदो आहे जो तव्हां सुभाणे बादशाह न हूंदो ऐं हिन आवाम जे अॻियां तव्हां जवाबदार हूंदो। ऐं जॾहिं तव्हां आवाम जे अॻियां जवाबदार हूंदो त हीअ ई क़ौम तव्हां खां सुवाल कंदी त 20 ॾींहं मुसलसिल जेके माण्हू पंहिंजे हक़ लाइ कैंपुनि ते वेठा हुया, तव्हां उन्हनि सां इंसाफ़ त न कयो, पर तव्हांजो को नुमाइंदो उन्हनि खे लड़ी बि न आहे। असां अॼु बि चऊं था पुरअमन तरीक़े सां असां पुरअमन आहियूं। असांजो ऑफर ऑर्डर हक़ आहे। 50-55 वारा असां इंतज़ार में आहियूं। असांखे ऑफर ऑर्डर ॾियो। असांजी जेको हीअ 4-5-6 हज़ार 7 हज़ार 40+ जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि मां बेचैनी ख़तमु कयो। जेकॾहिं तव्हां ऑफर ऑर्डर नथा कयो त तव्हां इंसानी यानी कि नफ़्सियात खां थोरी वाक़फ़ियत रखो। जेकॾहिं नथा रखो त मां तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो त हीअ नौजवान, हीअ गभरू नौजवान जेके 19 ॾींहंनि खां मुसलसिल हिते कैंप ते वेठा आहिनि, इहे इन जे लाइ कोन वेठा आहिनि त तव्हां इन्हनि खे ॿुधो न ॿुधो करे छॾींदव, उन्हनि खे टारे छॾींदो ऐं जेको आहे तव्हां पंहिंजी मनमानी कंदो। न, हीअ अॼु जेको आहे सो पुरअमन एहतजाज में, सुभाणे हीअ जेको आहे सो अॻिते वधंदा। ॿियो को जेको आहे सो एक्शन खणंदा ऐं उन एक्शन जे बदिले में जेको कुझु बि थियो, जेको बि नुक़सानु थियो, हिननि जी जेकॾहिं जान वई, हिननि जा जेकॾहिं पोयां ॿार जेको आहे बुख हुआ, उन्हनि जे उहे जेकॾहिं लावारिस थिया त सरदार शाह ऐं मुराद अली शाह ज़िम्मेवार तव्हां हूंदव। असां पास 40+ उम्मीदवारनि सां